अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां इमदाद अली ओढो अवां खे भली कार चवां थो। सामईन, असां अॼु पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत साईं जीएम सैद जे किताब सिंध ॻाल्हाए थी मां हिकु अहम लिखणी सां कंदासूं। जनाब आला, ही पहिरियों मौक़ो आहे जो मूंखे हिकु ख़ासि क़िस्म जी अदालत में पंहिंजो मौक़ुफ़ पंहिंजे देश ऐं धरतीअ जो तारीख़ी फ़रियाद ऐं पंहिंजी क़ौम जी महकूमीअ जो दास्तान पेश करण जो वजह ॾिनो वियो आहे। आउं इन मौक़े खे गनीमत सम्झंदे हिन अदालत ऐं इन वसीले समूरी इंसानियत ऐं 20वीं सदीअ जे पोयनि घड़ियुनि में पलजंदड़ ऐं सोचींदड़ ज़हननि ताईं पंहिंजो आवाज़ सिंधु देश जी धरतीअ जी सदा ऐं महकूम सिंधी क़ौम जो फ़रियाद ऐं असां ते क़ाबिज़ वहशी क़ुवतुनि जी जाबराना कारगुज़ारियुनि जो कचो चिठो पेश करियां थो त जीअं मुंहिंजी क़ौम, उन जे अहले दानिश तबक़नि ऐं समूरी दुनिया खे ख़बर पवे त हिकु अहिड़ी क़ौम जंहिं हज़ारनि सालनि ताईं तहज़ीब, तमदुन ऐं अमन जी रोशन नक्शो निगार ज़रिए दुनिया जी सक़ाफ़ती इमामत पे कई आहे, इन खे 20वीं सदी जे पुॼाणीअ ते कहिड़े न मकर, फ़रेब, ठगी ऐं वैशाणी ताक़त जे ज़रिए ग़ुलाम रखियो पियो वञे। ऐं इन क़ौम में अहिड़ा बि के साईं संवारिया मौजूदु आहिनि जेके बिल्कुलु यूपी जे मुस्लिम जागीरदारनि जी सुन्नत ते अमल कंदे क़ौमी ग़ुलामीअ खे सिंध लाइ अक्सीर सम्झी उन जी तबलीग फ़ख़ुर सां कंदा वतन था। शायदि असांजी बदकिस्मतियुनि मां हिकु इहा बि आहे त असांजा के माण्हू आज़ादीअ खां नफ़रत ऐं ग़ुलामीअ सां मोहबत कनि था, पर घटि में घटि तारीख़ जे हिन मोड़ ते आउं सिंध जे रूह जी आवाज़ जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे इन्हनि ग़ुलामी पसंदनि सां पंहिंजी बेज़ारीअ जो ऐलान करियां थो। जेकॾहिं आउं ईअं न करियां त सिंध जे रूह जे अज़ली आवाज़ जो मुनकिर थींदुसि। सामईन, असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत साईं जीएम सैद जे किताब सिंध ॻाल्हाए थी मां हिकु अहम लिखणी सां कई आहे। अॼोके प्रोग्राम में वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जीएम सैद जी 117वीं सालगिरह जे मौक़े ते वेबिनार मुनक़िद कयो वियो। असां इन ई वेबिनार जी मुकमिल कार्रवाई अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। हिन प्रोग्राम में दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वेठल अदीब, दानिश्वरनि ऐं सियासत सां तालुक़ रखंदड़ अॻुवाणनि शिरकत कई। उन्हनि में डॉक्टर सलमा जोड़ेजो, जेका सिंध औरत तहरीक जी मरकज़ी अॻुवाण आहे, जंहिं कराची मां शिरकत कई। कराची मां ई दानिश्वर डॉक्टर जाफ़र अहमद, कैनेडा मां मुनीर परवेज़ सामी, USA मां रहमान काकेपोटो, प्रेसिडेंट जीएम सैद मेमोरियल कमेटी, डॉक्टर सग़ीर शेख, ऑर्गेनाइज़र वर्ल्ड सिंधी कांग्रेस US चैप्टर, सिंध मां सूफ़ी हज़ूर बख्श, लंदन मां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरपर्सन डॉक्टर रुबीना शेख पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। हिन प्रोग्राम जी कार्रवाई सिंधी संगत UK जे जनरल सेक्रेटरी गुल सनाई सरअंजाम ॾिनी। सामईन, वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां साईं जीएम सैद जी 117वीं सालगिरह जे मौक़े ते मुनक़िद कयल वेबिनार जी मुकमिल कार्रवाई अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था। साईं सदाई करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करीम। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे वेबिनार जे सिलसिले में अॼु साईं जीएम सैयद रहबर सिंध जी 117 सालगिरह जे प्रोग्राम जे तहत वेबिनार में तव्हां सभिनी खे भली कार चऊं था
ऐं अॼु जो वेबिनार जो कुझु सिलसिलो इहो रहंदो जो असां तमामु वर्ल्ड रिनाउंड स्पीकर्स आहिनि जेके अमेरिका मां, कैनेडा मां, सिंध मां ऐं यूके मां आहिनि ऐं उन्हनि जे इल्म मां असां अॼु फैज़याब थींदासीं। असां सेरिमोनल केक कटिंग सेरेमनी कंदासीं। उन खां पोइ स्पीकर्स खे हर 10 मिंटनि जे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो ऐं तव्हांखे जेके बि सुवाल विच में अचनि था उहे असांखे चैट बॉक्स में मोकिलियो। असां तव्हांजा सुवाल एंटरटेन कंदासीं, कोशिशि कंदासीं विच में। ऐं उन खां पोइ साईं GM सैयद मेमोरियल कमेटी जे तरफ़ां एवॉर्ड्स जी अनाउंसमेंट कई वेंदी हिन साल जी। ऐं उन खां पोइ आख़िर में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरमैन डॉक्टर रुबीना शेख तव्हांखे जेको सो वेलकम कंदी ऐं थैंक्स चवंदी। तो अॼु जो जेको सिलसिलो आहे उहो आहे साईं GM सैयद इब्राहिम मुंशीअ जो शेर आहे त सिंध ऐं सैयद पाण में ॾिनी गल गिराट, सूर ॿिन्ही जो साॻियो जेरे मंझि ॼराट, ॿई घेरे घाट जा ॿई कैदी कोल जा। अॼु असीं सिंध जे जंहिं तारीख़ साल शख़्स जे सालगिरह जे मौक़े ते हिते वेबिनार में गॾु थिया आहियूं, उहो हिकु ई वक़्तु सिंध जो सियासतदान बि हो ऐं मुफ़क़िर बि हो ऐं सिंध जो तारीख़दान बि हो ऐं त सिंध जो शाइर पिणु हो। संदसि जनम सिंध जे हिकिड़े नंढड़े ॻोठ सन में थियो जेको सिंध जो सियासी क़िबलो आहे। अॻिते हली सॼी सिंध जी आज़ादी पसंदि सोच जो अणमट रुझान बणिजी पियो ऐं सिंध जे क़ौमी आज़ादी पसंदि तहरीक संदसी नाले सां सुञाती वेंदी हुई ऐं अॼु बि संदसि नाले सां सुञाती वञे थी। दोस्तो, असां हक़ीक़ी तौर सिंध खे 1712 ईस्वीअ में विञायो, जंहिंजो परादो 1987 जे विरहाङे में निकितो ऐं सिंध हिकु जड़तू मुल्क जो सूबो बणिजी वई। साईं GM सैयद सिंध जे तारीख़ जो उहो निरालो किरदारु आहे जंहिं हिकु फुरियल धर्म जे नाले ते विराइजी वियल क़ौम खे आथत ॾिनी, संदसि पंहिंजो पाण में पंहिंजे तारीख़ मथां खॼी वियल वेसा खे ॿीहर ॼारियो ऐं सिंध जे महीनी क़ौम में जिस्म में सूर इस्राफील फूकियाई। हुननि सिंधियुनि खे ॿुधायो त क़ौमूं तारीख़ जे वाक़िरे में कॾहिं कॾहिं के अहिड़ा ग़लति फ़ैसिला करे वेंदियूं आहिनि जिन जा नतीजा पाण में ऐं उन जा पोयां भोॻींदा आहिनि। सिंध जे क़ौमी ऐं सियासी तारीख़ में इहो ग़लति फ़ैसिलो सिंध जो पाकिस्तान जहिड़े मज़हबी रियासत में शामिल थियणु हो। हिन सिंध जे क़ौमी आज़ादी पसंदि तहरीक खे क़ौम परस्ती, सेक्युलरिज़म, जमहूरियत ऐं सोशलिज़म जे बुनियादनि ते बीहारियो ऐं वज़ाहत कयाई त मुल्क ऐं मज़हब जे बुनियाद ते न क़ौमुनि जे रज़ाकाराणे इत्तेहाद जे सूरत में ठहंदा आहिनि। पाकिस्तान जहिड़ो मज़हबी बुनियादनि ते खड़ो कयल मुल्क कॾहिं बि क़ौम थी नथो सघे ऐं उहो सिक्युलर नथो थी सघे जो उन जे पीर जो पत्थर मज़हबी नफ़रतुनि ते रखियो वियो आहे ऐं उहो जमहूरी बि नथो थी सघे छो जो जमहूरियत जो आधार ग़ैर मज़हबियत या सेक्युलरिज़म ते बीठल आहे जेका पंहिंजे जोहर में क़ौमुनि जो फ़िक्रनि में क़ौमुनि जे हक़नि जी ज़मानत ॾिए थी। मुंहिंजा दोस्तो, सैयद सूबे ऐं मुल्क में फ़र्क़ खे चिटो पेश कयो ऐं असांखे ॿुधाई त सूबनि जा हक़ थींदा आहिनि पर मुल्क पंहिंजा हक़ पाण तय कंदा आहिनि। सिंध हिकु सूबो नाहे पर सिंध हिकु मुल्क आहे, सिंध हिकु तारीख़ आहे, सिंध हिकु सबीत आहे ऐं हिकु ॿोली आहे। तंहिं करे सिंध जा हक़ न सिंध जे मुकमल सिंध जे हक़नि जी न पर सिंध जे मुकमल आज़ादीअ जी घुर कयो। साईं इहो वाज़े कयो त सिंधी हुजणु ऐं सिंध सां वफ़ादार हुजणु ॿ अलॻि ॻाल्हियूं आहिनि। कंहिं लाड़काणे ॼाए ऐं ॼाए खे सिंध जो सिर्फ़ु उन करे नथो चई सघिजे जो लाड़काणे जो ॼाओ या ॼाई आहे। साईं इहो सम्झायो त चहिरनि जे तब्दीलीअ सां निज़ाम में तब्दीली कॾहिं बि न ईंदी, छाकाणि त पाकिस्तान जा हुक्मरान उन बेवर्दी या बावर्दी उन में सिर्फ़ु अलफ़ ऐं ये जो फ़र्क़ु आहे। उहो मिड़नी क़ौमुनि जा मुनकर ऐं क़ौमुनि जे तारीख़ी हक़नि जा मुनकर रहिया आहिनि। साईं जी सियासत आउट ऑफ द पॉसिबल बदिरां आर्ट ऑफ मेकिंग द इम्पॉसिबल इनविटेबल हुई। ऐं इहो इन करे चवां थो त साईं सिंधु देश जे आज़ादीअ जे जंहिंखे जुदोजहद जे नस्लुनि खे कोठो आहे सो खेसि सिद्ध हुई त सिंधु देश जी आज़ाद जी जुदोजहद बिन ओखे हुजण जे बावजूद बिन सोखी बि आहे। हर साल संदसि सालगिरह जो मौक़ियो
असां सभिनी सिंध ऐं सिंध सां चाह रखंदड़ माण्हुनि खे इहो नींड ॾिए थो त सिंधू देश जे आज़ादी जे जिदोजहद में पंहिंजा पेर मज़बूत ऐं सांस जुदो रखूं। देर अवेर सवेर आज़ादी ख़ुशहाली जो सिज चमकंदो। इब्राहिम मुंशी जे लफ़्ज़नि में त जॾहिं आज़ादीअ जा झंडा पिया झरझंग झूलींदा, जॾहिं आज़ादीअ जा झंडा पिया झरझंग झूलींदा, धणी भूट भई पिया चढ़ंदा, उन्हनि भेटनि में मिलंदासीं। असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत सेरिमोनल सेरेमनी सां केक कटिंग सेरेमनी सां कयूं था ऐं उन लाइ जेको सो हिकिड़ो मिंट असां सॻे तव्हां मूंखे खड़ो फरहान स्क्रीन ते ऐं फरहान अचे साईं ज़ुबैर खां तराने जी रिचुअल आहे असांजो, उहो बि कराए छॾियो। हा चलो जेसि ताईं आउं वर्चुअल कयां तेसि ताईं असां ज़ुबैर भमरो वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो वाइस चेयरमैन अमेरिका बेस्ड आहे, उनखे चऊं था त जेको चंद लाइनूं असांखे इब्राहिम मुंशीअ जे सिंध जे तराने जूं ॿुधाए। सॉरी शेख अयाज़। सिंधू देश जी धरती तो ते पंहिंजो सीस निमायां, मिट्टी माथे लायां मां, मिट्टी माथे लायां। जी जीवो जी जल, जी जीवो जी जल, जी जीवो जी जल वो, जी जीवो जी जल तोखां कीअं लवायां मां, वो मिट्टी माथे लायां मां, मिट्टी माथे लायां मां। काल मलीरा में कर उठी जा, काल सनमा में कर उठी जा, नजर नगर नगर फैलाया मां, वो मिट्टी माथे लाया मां, मिट्टी माथे लाया मां। सिंधू देश जी धरती तो ते। जी सिंध गुल तव्हां भले कटियो, असां सभु हाणे गॾिजी करे चइजो हैप्पी बर्थडे प्लीज। हैप्पी बर्थडे टू साईं जी सैयद। हैप्पी बर्थडे टू साईं जी सैयद। थैंक यू, महिरबानी। साईं जीएम सैयद औरतुनि जे आज़ादीअ जो हामी हो। साईं जीएम सैयद पंहिंजे सैयद फैमिलीअ सां तालुक रखंदे ऐं तमामु घणो वक़्तु पंहिंजे न्याणी साईं जी जे दिलेशवार खे एडिनबरा में यूके में PhD करण लाइ मोकिलियो ऐं इहा रिवायत तोड़ी त औरतूं ऐं उनजो जेको मौज़ू हो उहो सिंध जे सूरमियुनि जो हो ऐं अॼु बि असांजे सिंध जूं सूरमियूं सिंध धरतीअ ते बिल्कुलु बा आवाज़ ऐं पंहिंजनि भाउरनि सां कुलो कुले में मिलाए पियनि थियूं। अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे त डॉक्टर सलमा जूनेजो असां सां गॾु आहे ऐं असांजी स्पीकर आहे अॼु जे वेबिनार में। डॉक्टर सलमा जूनेजो जेको फिलासफीअ जो कमु आहे उहो जी दुरेशवा जे थीसिस ते थियल आहे ऐं डॉक्टर सलमा जूनेजो सिंधी औरत तहरीक जेका GSN महाद जंहिंखे साईं अब्दुल ख़ालिक जूनेजो लीड करे थो, उन जी सरबराह आहे लेडीज़ विंग जी। ऐं अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे अदी असां सां गॾु आहे। तव्हां प्लेटफॉर्म अदी डॉक्टर सलमा जूनेजो खे ॾियां थो त उहा पंहिंजा ख़्याल वंडे। दोस्तो GSN हाणे जॾहिं असां अॼु साईं जीएम सैयद जी सालगिरह था मल्हायूं त जॾहिं कंहिं बि लीडर जी ॻाल्हि थींदी आहे त उहो कहिड़े क़ौम सां वास्तो थो रखे, कहिड़े ख़िते सां वास्तो थो रखे, उन ख़िते उन क़ौम जी ॻाल्हि बि थींदी आहे। साईं जीएम सैयद जे त सभिनी खे ख़बर आहे त सिंध जो लीडर हो, त वरी जॾहिं असां सिंध जी ॻाल्हि कयूं था त सिंध जी तारीख़ खे असां ॾिसूं त सिंध जी तारीख़ में असांखे ॿ वॾा नाला मिलनि था, हिकिड़ो शाह भिटाई ऐं ॿियो साईं जीएम सैयद। ऐं वरी असां ॿिन्ही में कंपेरिजन कयूं त असांखे शाह भिटाईअ जी शाइरीअ जो अक्स साईं जीएम सैयद जी ज़िंदगी में नज़र थो अचे। उहो कीअं? लतीफ़ साईं हिकु हंधि चयो आहे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। इन जी अमली सूरत साईं जीएम सैयद ईअं पेश कई त हुन चयो, यानी साईं जीएम सैयद चयो त मां जेको पैगाम खणी आयो आहियां सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ, त मां सिंध जी आज़ादी जी जेका ॻाल्हि कयां थो उहा
पूरी दुनिया में जी आज़ादी लाइ, पूरी दुनिया जी ख़ुशहाली लाइ हिकु इंसानियत जो पैगाम खणी ऐं सिंध उभरंदी, हुन इहो ख़्वाबु ॾिठो हो। वरी असां जॾहिं ॻाल्हि कयूं था कंहिं क़ौम जी, कंहिं लीडर जी, त लीडर जॾहिं क़ौम जी ॻाल्हि करे थो, जॾहिं हू क़ौम जी ॻाल्हि करे थो त उन में मर्द ऐं औरत ॿई शामिल आहिनि। सर जाफ़र, इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, असांखे पॉलिटिकल साइंस पढ़ायईं। क़ौम जी जेका डेफिनेशन आहे एज़ अ पॉलिटिकल साइंस जे हवाले सां मुंहिंजो डॉक्टर दुरेशेवार जो थीसिस जेको हुयो उहो बि उनजो सुपरवाइज़र मास्टर्स में डॉक्टर जाफ़र साहब हुयो। त क़ौम जी डेफिनेशन पॉलिटिकल साइंस जे हिसाब सां त आहे, पर मुंहिंजे माइंड सां जेका मां कई आहे त क़ौम मर्द ऐं औरत इन्हनि ॿिनि फर्दनि खां सवाइ कॾहिं नथी ठही सघे। टेरिटरी वग़ैरह इहे सभु शयूं त हुन जूं आहिनि, पर मर्द ऐं औरत खां सवाइ क़ौम नथी ठही सघे। जॾहिं साईं जी एम सैद क़ौम जी ॻाल्हि करे थो त पोइ असां ॾिसूं त क़ौम में क़ौम परस्त, साईं जी एम सैद क़ौम परस्ती जी डेफिनेशन बि ॾिनी सिंध जे हवाले सां। त क़ौम परस्त में असां ॾिसूं हाणे त असां वटि औरतूं आङुरनि ते ॻणण जेतिरियूं बि न आहिनि। तमामु थोरियूं औरतूं मिलंदियूं, उहो चाहे माज़ी हुजे चाहे हाल हुजे। मुस्तक़बिल में असां उमेद रखूं था त उहे शामिल थींदियूं, क़ौमी धारा में शामिल थींदियूं, क़ौमी तहरीक में शामिल थींदियूं, सॉरी क़ौमी धारा चयमि, क़ौमी तहरीक में शामिल थींदियूं। उन लाइ साईं अमली तौर ते कमु कयो। सभिनी खां पहिरियों त जेका 1989 में बिहारियुनि जी आमद ख़िलाफ़ कराची एयरपोर्ट ते मुज़ाहिरो थियो हुयो, जेसिन महाज जी तरफ़ां तारीख़ी मुज़ाहिरो, उन में साईं जी एम सैद जे ख़ानदान जूं सभु औरतूं शरीक थियूं हुयूं। ऐं साईं जी एम सैद अमली तौर ते कोशिश कई त ख़ानदान जे औरतुनि मां पर्दो ख़तम करायो वञे। अॼु ॾिसो त सिंध जी हर ॿी औरत पर्दे में आहे। असांजे क़ौम परस्तनि जूं जेके आहिनि भेनर जूं बि पर्देदार बि ॾिठियूं वयूं आहिनि, मूं पाण ॾिठियूं आहिनि। वरी जॾहिं डॉक्टर दुरेशेवार जी ॻाल्हि अचे थी त डॉक्टर दुरेशेवार जे हवाले सां हुनखे चाहे उहा स्कूल जी तालीम हुजे या ॿाहिरि उमाणण, उन दौर में ॿाहिरि उमाणण, त एतिरियूं मुखालफ़तूं थियूं कि आख़िर में साईं जी एम सैद खे सॼे सिंध जी सैयद बिरादरी उथी आई ऐं उन चयो त तव्हां या त डॉक्टर दुरेशेवार खे PhD लाइ ॿाहिरि मोकिलियो, या वरी ही रिश्ता आहिनि, इहे रिश्ता क़बूल कयो। इन्हनि मां को हिकिड़ो रिश्तो जेको बि तव्हांखे पसंदि अचे त क़बूल कयो। साईं जी एम सैद डॉक्टर दुरेशेवार वटि आयो ऐं उनखे ॿुधायईं इहा ॻाल्हि, ऐं साईं जी एम सैद इहे अल्फाज़ चया डॉक्टर दुरेशेवार खे त जेको फ़ैसिलो तव्हां कंदव मां तव्हां सां गॾु बीहंदुसि। डॉक्टर दुरेशेवार पंहिंजो PhD जो फ़ैसिलो कयो, पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जो फ़ैसिलो कयो, ऐं साईं जी एम सैद सॼी सिंध जे सैयद बिरादरी जी मुखालफ़त सहंदे पंहिंजी धीउ सां गॾु बीठो। यानी साईं जी एम सैद अमली तौर ते इहो साबित कयो त सिंध जी तहरीक में औरतुनि जो किरदारु हुजणु घुरिजे। जेसीं ताईं, छाकाणि त जेसीं ताईं कंहिं बि क़ौम जी औरत उहा पढ़ी लिखी न आहे, हुनजो बुनियादु मज़बूत न आहे, उहा क़ौमी तहरीक में शामिल नथी थिए, तेसीं ताईं जेको आहे उहे तहरीकूं बि कामयाबी नथी थियनि, न ई उन क़ौम जो नसुल जेको आहे सुठो पैदा थिए थो। असां ईअं त घणा ई आबादी में इज़ाफ़ो करे सघूं था, पर हिकु पढ़ियो लिखियो मिच्योर माण्हू असां पैदा नथा कयूं, ऐं नसुलनि जी तरबियत औरत कंदी। जॾहिं नसुलनि जी तरबियत औरत कंदी आहे त इहो साईं जी एम सैद अमली तौर ते ॾिनो। हाणे थोरी देरि अॻु में मूं क़ौम परस्तीअ जी ॻाल्हि कई त उन में बि असांखे साईं जी एम सैद जे नक्शे क़दम ते हलणु घुरिजे ऐं औरतुनि खे शामिल कराइणु घुरिजे। पर इन में मूं ॾिठो आहे त असांजे क़ौम परस्तनि में बि, मां सभु क़ौम परस्त न चवंदसि, ठीकु आहे, छो जो मां बि हिकु क़ौम परस्त घराणे सां तालुक़ु रखां थी, पर क़ौम परस्तनि में बि असांजे माफ़ी घुरां थी, माज़रत सां चवां थी त घणा ई जेका आहे उन्हनि माण्हुनि जी आहे जिन में जागीरदाराणा सोच आहे। जागीरदाराणा निज़ाम त ख़तमु थी चुको आहे। माण्हू कुझु चवनि था, कॉमरेड्स वग़ैरह चवनि था त सिंध मां जागीरदाराणो निज़ाम ख़तमु थी चुको आहे, पर न, जागीरदाराणा सोच मौजूदु आहे। उन्हनि मां काफ़ी अहिड़ा आहिनि जेके क़ौमी तहरीक में शामिल थियण खां पंहिंजे नियाणियुनि खे रोकींदा आहिनि। असां हिते ॾिसूं त जेके मिसिंग पर्सन्स जो इशू आहे सिंध में,
उन्हनि में काफ़ी छोकिरियूं जेके आहिनि उन्हनि सां बि मसइला थियनि, पर जॾहिं तव्हां उन्हनि छोकिरियुनि सां ॻाल्हि कयो, उन्हनि सां ॻाल्हायो त तव्हांखे ख़बर पवंदी त उन्हनि छोकिरियुनि खे त इन खां अॻ में ख़बर ई न हुई त मुंहिंजो भाउ, मुंहिंजो पीउ या मुंहिंजो मुड़ुसु क़ौमी तहरीक में शामिल छाजे लाइ हुयो, छा करे रहियो हुयो ऐं छो हुयो। जॾहिं हू मिसिंग थी था वञनि पोइ हू हुननि जे लाइ उथनि थियूं, उन्हनि खे कंहिं शइ जी ख़बर न आहे, पोइ तकलीफ़ूं बि सहनि थियूं, ॾाढियूं मुश्किलातूं बि उन्हनि जे आॾो अचनि थियूं। पर जेकॾहिं उन्हनि खे तरबियत ॾिनी वञे, उन्हनि खे शुरू खां वठी ॿुधायो वञे त असां ही करे रहिया आहियूं त हू ज़रूरु असांजी क़ौम कामयाबु थी सघंदी आहे। साईं जेम्स चयो आहे, पाण मुख़्तलिफ़ जायुनि ते लिखियो अथई ऐं उनजो हिकु किताब में लिखियलु आहे, उहो मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थी त औरत नफ़ीस तरीन जज़्बनि जी हामिल, रूह जी राहत, अदब ऐं सकाफ़त जी मुख़ज़न, ॾुखनि में भाईवार, घरू कारखाने जी मैनेजर, प्रेम जो पुतलो, मजलिस जी सूंह, मुर्दा दिलनि खे जियारींदड़ ऐं इश्क सादिक जी उस्ताद आहे। इन में साईं जेम्स सॼो निचोड़ पेश करे छॾियो आहे त ॾुखनि में भाईवार आहे। ॾुखनि में भाईवार जो मतिलबु असां छा था वठी सघूं त उहे सिर्फ़ु ज़ाती न, इज्तिमाई मफ़ाद, इज्तिमाई ॾुख जेके क़ौम जा बि ॾुख आहिनि उन्हनि में उहा भाईवार हूंदी त असांजी क़ौम खे कामयाबी हासिल थींदी। आख़िर में बसि मां एतिरो ई चवंदसि त जेसि पंहिंजे भाइरनि खे बि त ऐं जेके भेनर मूंखे ॾिसनि थियूं त जेसीं ताईं ॿई धुरियूं मिली जेको आहे जिदोजहद न कंदियूं तेसीं ताईं कामयाबी जो हुसूल मुमकिन न आहे। छाकाणि त असां हिस्ट्री में वञी ॾिसूं त जिन क़ौमुनि बि आज़ादी हासिल कई आहे, जिन क़ौमुनि बि पंहिंजा हक़ हासिल कया आहिनि, उन में ॿिन्ही धुरियुनि ॿिन्ही जेको आहे गॾियल जिदोजहद कई आहे, तॾहिं ई कामयाबी हासिल थी आहे। महिरबानी। डॉक्टर सलमा, वॾी वॾी महिरबानी, तव्हां जेको तमामु मुखी मौज़ूअनि ते ॻाल्हायो ऐं असांजी औरतुनि खे नीड ॾिनी। उम्मीद असांजो जेको नौजवान नस्ल आहे ऐं असांजी क़ौम जा जेके मर्द हज़रात आहिनि उहे पंहिंजे औरतुनि खे अॻियां आणींदा, उन्हनि खे क़ौमी धारा में शामिल कंदा, उन्हनि खे सुठे तइलीम जे ज़ेवर सहारा सां कंदा त उहे बि असां सां गॾोगॾु बीह सघनि ऐं उन शइ जो सॼे जो हिसो थी सघनि। मोहबत ऐं नफ़रत जा मयार पंहिंजे क़ौम सां वफ़ादारी सां हूंदा आहिनि, न की शख़्सियतुनि सां। शख़्सियतूं क़ौमुनि खे तॾहिं प्यारियूं लॻंदियूं आहिनि जॾहिं उहे क़ौमुनि जे उमंगनि ते पूरियूं लाहींदियूं आहिनि। असांजो नेक्स्ट स्पीकर डॉक्टर प्रोफेसर सैयद जाफ़र अहमद। Dr. Professor Syed Jafar Ahmad is a Karachi-based scholar and academic who teaches the modern history and politics, and he has written so many books and articles. He's been very vocal, and he has, being in Sindh, he has close eye on affairs of Sindh, and he has participated in Karachi festivals and is hugely talked about Saint James's philosophy and history and his contribution to a Sindhi nation. So it's a privilege for us to have him on our webinar, and I hand over the floor to him for his speech. So Dr. Jafar Hussain. Okay, thank you very much for inviting me to this webinar. I can speak in Urdu and English, and since most of the participants are spread over United States and Canada and elsewhere, I would prefer to speak in English. I congratulate all of you on this occasion of birth anniversary of Saint James Sayed. I'm a student of history, and I look at the leadership and the role of Saint James Sayed in the wider context of our history. I regard him as one of the most influential leader of Sindh in the 20th century. I think that apart from him, Haider Bakhsh Jatoui and Sheikh Riaz are the people who have impacted the thought processes of the people of Sindh, and particularly they have influenced the thinking of the youth of the region of Sindh. Now, talking directly about Saint James Sayed, I would say that there were four major areas in which his personality and his leadership left its mark. First of all, I would refer to the role
he played as a nationalist leader. He was someone who spoke about the national rights of the province of Sindh or the region of Sindh. He took part in active politics as a Sindhi nationalist. He wrote about nationalism, and his writings on nationalism have influenced the youth of Sindh. Um, when after the creation of Pakistan, one unit was established in 1955. He was one of the first voices which spoke against it, and up until 1970, he was in the forefront of the anti-one unit movement. He had been the target of the central governments of Pakistan since the creation of the country. He served imprisonments, he served house imprisonments, and despite all that, he stood to his points, and he stood to his position regarding the rights of his people. I also would like to mention that generally there is a very, light distinction between nationalism and chauvinism. Saint James Sayed was a true nationalist, but he was not a chauvinist. And the proof of this is this, that the very first organization he made after the creation of Pakistan was Pakistan People's organization, in which he had been joined by Khan Abdul Ghaffar Khan. And the program of this organization was quite progressive. They spoke about the sovereignty of the country, sovereignty of the people. They opposed the imperial designs in the region. Their sense of nationalism imbibed the spirit of anti-imperialism. He stood for genuine democracy and all that democracy carries with it. Then he thought that now that this country has come into being, the nation's rights should be recognized in it. And this is the reason why the people like Khan Abdul Ghaffar Khan, Abdul Samad Achakzai, Hussain Shahi Sohrawardi, they all came closer to each other time and again in the subsequent years of Pakistan's political history. Then I would say that the third landmark in the career of Saint James Sayed was the fact that on the one hand, he spoke about Sufism, and he wrote a lot about Sufism. He brought to light the contribution of the Sufi saints of Sindh in numerous writings of him. But on the other hand, he was quite, mindful of the fact that Sufism simply does not mean a peaceful environment. Sufism also means the equality of the people, and as my I would say student Salma Junejo mentioned, that he was in favor of the education of girls. And I must mention that Saint James Sayed's daughter, Dureshawar Sayed, was a colleague of mine in Pakistan Study Center. We spent several years together, and she was a very nice person. She had done her PhD from Edinburgh, and I had been to Cambridge. So it was a coincidence that when I was going abroad to do my PhD, he had just returned from there. And when I came back, we spent a lot of time together in our university, in our department. And we had occasions to share our views about Saint James Sayed, his family life, how he was attached to his daughters. And she mentioned that when it came to her education,
And in the first place, she said that brothers were against it. And they said they went to Saint James Sayed that now you are going to send her to Karachi away from sun. And he said, yes, I'm sending her to study there. And when she went abroad, Saint James Sayed was approached not only by the villagers or the elite of the village, but also by some of his sons. And they said, now you are sending her abroad. But he said that, well, I will send her abroad. And as the letters between father and daughter explain how much interested he was in the academic pursuits of his daughter. So his sense of nationalism was quite egalitarian, quite secular. Thirdly, I would say fourthly, that Saint James Sayed knew that he was operating or he was doing his political work in an environment which was predominantly feudal. But if you look into his ideas or whatever political work he did, one is surprised to see that even before 1947, his recommendations for the reforms in the agriculture sector had been published. And he was a strong supporter of getting away with this system of tenancy. And he wanted to bring in the wage labor in the agricultural economy, which meant that he had a historical perspective in his mind. He thought that capitalism is an advanced system as compared to feudalism. And if the wage labor comes in the agricultural economy of Sindh, that will be an advancement over feudalism. So he strongly supported wage labor and getting away with this system of tenancy. And finally, I would say that he was someone who was mindful of the fact that not only the state in Pakistan uses religion for its political purposes, for ensuring its authoritarian policies and centralized policies, he was also mindful that in the overall international environment, the Western powers were also using religion on the pretext that this will be a good shield vis-a-vis the communist world. And it was during the Cold War, it was the height of the Cold War, when in 1952, in a conference in Vienna, James Sayed talked about this very fact, and he mentioned to the international Western powers that now you are relying on religion in the name of protecting our regions from communism. At the end of the day, this very religious indoctrination and religious extremism would come to haunt your civilization, your country, and that we have seen that after 9/11, the manner in which the world had to counter the religious extremism on international level. So I think that Saint James Sayed was not a mere politician. He was a statesman. He was someone who had his grounding in history and culture and civilization. He was a good embodiment of whatever good was there in sin. So I think that it's a matter of rejoice that today all over the world there are people who are celebrating his birthday and who realize the contribution made by James Sayed, not only for his land, but for the international community and the humanity at large. Thank you. So, Dr. Jafar, let me ask you a question since you just spoken. So, as a historian and intellectual, you read so many other leaders. What is distinctive thing you found in Saint James Sayed as a scholar of history? You see, as I mentioned, that Saint James Sayed, if I may put it in this worldly language, he was a full package. He was not only politics. He represented culture. He represented the best
values of the land of Sindh. He was well versed in Sufism. He knew the various trends in Sufism. And then, above all, I think one remarkable thing was his knowledge of the comparative religions and the comparative cultures. And I haven't seen any word in his writings which denounces other cultures or which plays down other civilizations. He was always, appreciative about other cultures, other civilizations, and that makes him someone who had a very, humanistic mindset and a humanistic wisdom. Thank you. Thank you very much, Professor Javed Ahmed. Saईं Javed Professor Javed Ahmed चयो त साईं जेको हिन सदीअ जो तमामु इन्फ्लुएंशियल लीडर हो, साईं जे मुख़्तलिफ़ रोलनि ते साईं ॻाल्हायो ऐं साईं एज़ ए हुन जो नेशनल लीडर ऐं जेके हुन तफ़रीक कई त जेको शावनिस्ट न पर नेशनल ट्रू नेशनलिस्ट हो, जंहिं ॿियनि क़ौमुनि जे लीडरनि सां गॾिजी क़ौमुनि जे आज़ादीअ जी ॻाल्हि कई। साईं जो जेको सूफिज़म ते कमु आहे उन ते ॻाल्हायो पंहिंजे लिखणनि में, पंहिंजे तइलीम में, ऐं स्पेशली जेके साईं जा ज़राअत ऐं जेको सो तइलीम जे मैदान में सुधारा उन ते साईं तमामु तफ़सीली सां ॻाल्हायो। जेकॾहिं आउं थोरो हुनखे साईं खे समराइज़ कयां सिंधीअ में, सैयद जो ॾिनल पैगाम दुनिया जे मिड़नी मज़लूम महकूमुनि क़ौमुनि लाइ आहे, जंहिंजे पॉलिट मां उन में आज़ादीअ जूं सिकायल ऐं उञायल क़ौमूं सराब थी सघनि थियूं। सैयद चवाणी त सिंध सदियुनि खां आज़ाद धरती रही आहे, जंहिं ते कंहिं बि क़ाबिज़ थियण ऐं उन जे वसीलनि खे फॿाइण ऐं उन जे तारीख़ी जाग्राफ़ाई हदुनि हक़नि सां हथ चुरान करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिबी। सिंधी हिकु क़ौम आहे जंहिंखे पंहिंजे धरतीअ ते आज़ादी घुरिजे थी। हाणे असांजो नेक्स्ट स्पीकर जेको आहे उहो आहे साईं मुनीर परवेज़ सामी साहब। Sai Munir Parvez Sami is a progressive writer. He's leading Progressive Writer Association of Canada, and he has written so many columns, and he's been political analyst, human rights defenders, true son of soil of Sindh, and who is really Urdu speaking Sindhi, who believes in philosophy as Saim G.M. Sayyid, and he really presents the original values of Sindh, which is secularism, humanism, and equal rights for everyone. So I hand over the floor to Saim Munir Parvez Sami to talk about Saim G.M. Sayyid. Thank you. Thank you very much, first of all, for the World Sindhi Congress to invite me to this particular meeting, and also grateful to Hajan Karoro Saab, who has always given me an opportunity to come and offer a tribute to Saim G.M. Sayyid. Myself, as you just said, that I'm not a Sindhi speaker, but of course I'm an Urdu speaker from Sindh and Pakistan. And what kind of equate myself with Sai and his people and his friends is that we are all unfortunate that all of us started for a larger, grander vision for a people of South Asia, especially the region of Pakistan, for which Saim G.M. Sayyid was a proponent of. But he wanted that Pakistan to be a people, a country for all people, a land for all people. But like all of us who are now in diaspora, he was also forced to shrink from this larger view of Pakistan, and he was forced to, like many others, to shrink into a certain area, not of his own choice, but pushed to do that by the leaders of Pakistan, by the authorities of Pakistan, by the dictators in Pakistan. And he continued, despite that, to continue to offer his love, his passion, his compassion for the rights of all the people. And that's what bound me with him for the last, let us say, about 50 to 55 years since I started learning about him in Karachi from my father and from many other people. And what happened to him was, again, that unfortunately that his own people, which is the people of Sindh, for whom he stood so passionately, so bravely, so steadfastly, also did not honor him the way he should have been offered in that great land of love. And that's something that kind of is pathetic. That's something that's very sad. And we who are all around the world, who stand for human rights, who stand for rights of Sindhi people and the people of Sindh, which is the entire Sindh, includes Karachi and everybody else who is there,
we have not really fully understood at the larger basis the message of Sai GM Sayyid, especially after, let's say, the post-Bangladesh Pakistan. But Pakistan was the Pakistan in 1947, for which Sai worked so hard. Then there's a Pakistan, which is the post-Bangladesh Pakistan, because of all kind of atrocities of the army all around, which continue today, even in Pakistan, in Balochistan, in Sindh, in other regions of Pakistan, in Khyber Pakhtunkhwa. So none of us are saved from this hegemonic dictatorial attitude. And unfortunately, I'm very sorry to say that some of the Sindhi leaders themselves did the same bad things to Sai GM Sayyid that others did to him. I mean, people now go take his message of GS Sindh or write for the people of Sindh. They shrink into the confines of People's Party, and from there he was most hurt, closer to the death of many leaders of the People's Party. So I mean that's so. Regardless of that, I consider him among one person who is in millions. I come to his meetings or to his birthdays or to his anniversaries or to listen to his messages because of what Faiz Ahmad Faiz said, that bada hai dard ka rishta ye dil gharib sahi, tumhare naam pe aayenge gham gusar chale. So we come in his name to offer our respect to him, our tribute to him, and we will always keep doing that. Thank you very much. Thank you very much. Parvez Sami Saab, शेख अयाज़ जे जूं ॿ लाइनूं आहिनि जेके आऊं उन हवाले खां प्रेज़ेंट कंदुसि। असां सिंध वारनि अज़ल खां अयाज़ कंहिं लाइ मेरी समाई न मन में। त साईं, there's a GM Said Memorial Committee, which is a Houston, Texas-based educational group organized to promote Saint GM Said's message of non-violence, democracy, secularism, and the right of self-determination of Sindhis and other oppressed nations within the international community. And Mr. Rahman Kakepoto is the president of GM Said Memorial Committee, and I invite him where he will announce the awards of the bestowed by GM Said Memorial Committee. I hand over platform to Rahman Kakepoto Saab. Secularism and the right of self-determination of Sindhis and other oppressed nations within the international community. GS Sindh, Rahman Kakepoto. असां हर साल जीअं साईं GM Said जे लाइ GM Said मेमोरियल अवार्ड्स रखियल आहे, जेको असीं मोस्टली एजुकेशन ऐं अदब ते ॾींदा आहियूं, पर गॾोगॾु इनखे हिन दफ़े थोरो विरायो आहे त जेके दोस्त लाइफ लॉन्ग रहिया आहिनि साईं सां ऐं पंहिंजी लाइफ लॉन्ग कमिटमेंट आहे त उन्हनि जस लहणो ऐं अञा ताईं हलनि पिया, त उहो अवार्ड हिन दफ़े असां 3 माण्हुनि में विरायो आहे। सुरैया मखदूम पंहिंजो बर्मिंघम UK, अख्तर काकेपोटो सिंध ऐं साईं सरफराज़ मेमण सिंध, इन्हनि खे असां लाइफ टाइम कमिटमेंट अवार्ड जे लाइ जेको उन्हनि खे ॾियूं था असां। तो होपफुली ये अवार्ड तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदा ऐं अॻिते बि ईअं कंदा रहंदासीं, जेके दोस्त रहियल आहिनि उन्हनि खे बि अवार्ड ॾींदा रहंदासीं। तो इहो जो असांजो ऐलान आहे GM Said मेमोरियल अवार्ड तरफ़ां मिस सुरैया मखदूम, अख्तर काकेपोटो, सरफराज में। थैंक्स। जी महिरबानी अदा रहमान काकेपोटो। साईं GM Said मेमोरियल कमेटी हमेशह जियां ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस ह्यूस्टन में हर साल साईं GM Said जो तमामु वॾो प्रोग्राम फिज़िकली अरेंज कंदा आहिनि, पर हिन करंट पेंडेमिक जे ज़रिए जे करे का फिज़िकल गॾिजाणी नथी थी सघे, तंहिं करे लाइव वेबिनार कयूं पिया। ऐं साईं रहमान काकेपोटे खे कुझु लाइनूं ऐं अर्पींदुसि त रहबर तुंहिंजे राहनि में नज़रनि खे झुकाए हलियासीं, मिटी तुंहिंजे माग जी माथे लाए हलियासीं, के रहज़न चवनि था सिंध खे सिंधू देश न चओ, असीं दीवाना हिन धरतीअ जा दस्तूर बनाए हलियासीं। मुंहिंजो नेक्स्ट स्पीकर डॉक्टर सगीर अहमद शेख आहे। डॉक्टर सगीर अहमद शेख USA में आहे। डॉक्टर सगीर अहमद शेख वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो चेयरमैन थी रहियो आहे
and Dr. Sagir Sheikh currently वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो यूएसए जे चैप्टर के लीड करे तो तमाम घणी काविशूं तमाम घणा कम आहिनि ऐं स्पेशली साईं जो जेको कलमी पढ़ियो आहे उनखे सहण उनखे गॾु करण ऐं उनखे ऑनलाइन करण में सगीर शेख जो तमामु घणो हथ रहियो आहे। ऐं जॾहिं साईं नाले असां चऊं था त साईं जेको सो मॉडर्न सिंध जो लीडर आहे, त जेको मॉडर्न नेशनलिज़म आहे, मॉडर्न नेशनलिज़म खे साईं जी फिलासफ़ीअ जे हिसाब सां दादा सगीर उन शइ खे कीअं थो सम्झे ऐं उनखे नए जेका असांजी नौजवान क़ौम आहे उन ताईं उहो मैसेज कीअं पहुचे। दादा सगीर खे आउं अर्ज़ु कंदुसि त उन ते साईं जो जेको माना मॉडर्न नेशनलिज़म आहे उन ते असांखे आबियार करे। महिरबानी। महिरबानी गुलसनाई तव्हां मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे जो मूंखे हिन पैनल में तव्हां दावत ॾिनी त मां साईं जी एम्स लाइ 2 अखर ॻाल्हायां। सो बेसिकली मां हिकिड़े शहर सां शुरू कंदुसि ऐं उहो मुंहिंजो शहर पिक्युलर ज़ोरीअ इन शहर खे मुंतख़िब कयो त अॼु त चई ॾे अॼु त अलल ऐलान, मुंहिंजो कोई देस न आहे मुंहिंजो देस जहान, मुंहिंजो कोई नाव न आहे मां आहियां इंसान, मुंहिंजो ही अंजील न मुंहिंजी गीता या क़ुरान, धरती मुंहिंजी माउ उन्हीअ ते आ मुंहिंजो ईमान, पिघरी विया ज़ंजीर सदियुनि जा रहो न अञा नादान, अॼु त भञी छॾ ज़ोर ॾेई ज़ंदान, अॼु त चई ॾे अॼु त अलल ऐलान। मुज़ोरी इन शहर जो मुंतख़िब कयो छो जो साईं जीएम साहिब मुंहिंजे लाइ हिकिड़ो इंसानियत जो अलमबरदार हुयो, न सिर्फ़ु सिंध जो लीडर हुयो, उहा हुनजी मुंहिंजी नज़र में सेकेंडरी शइ हुई। उहो इन जे करे न सिर्फ़ु हुन पर जेकॾहिं मुंहिंजो तालुक़ु साईं जीएम साहिब सां थियोरिटिकल रहियो आहे। मूंखे अनफॉर्चुनेटली आउं मुल्क छॾे आयुमि सिंध इलाही साल पहिरियों, त मूं जॾहिं नंढड़ो हुयुसि त छॾे आयुमि, त इन जे करे मुंहिंजी घणी बदकिस्मती सां घणी मुंहिंजी इन पर्सन कम्युनिकेशन या इन पर्सन मां साईं सां कयो आहे, पर उनजी असां सॼी उमिरि उनजी ई टीचिंग मां उत्साह वरितो आहे। सो छा आहे जो जेकॾहिं तव्हां साईं खे वधीक पढ़ंदव ऐं उनजी शयुनि खे ॾिसंदव त हुन जे लाइ सिंधू देश या सिंध परस्ती या सिंध जी क़ौम परस्ती मक़सदु न हुयो। मक़सदु हुन जे लाइ हिकिड़ो इंसानियत जी भलाई ऐं हिकिड़ो यूनिवर्सलिज़म जो कॉन्सेप्ट हुयो। उन में हुन सिंध जी क़ौम परस्ती ऐं सिंधू देश जी आज़ादी हिकिड़ो रस्तो हुयो उन शइ ते पुॼण जे लाइ। ऐं तंहिंजे करे जॾहिं हिन उन तव्हां ॾिसंदव त साईं जी तारीख़ पढ़ंदव या बायोग्राफी पढ़ंदव त जेके बि फेज़िस रहिया आहिनि, पोइ उन में हू मतिलबु शुरू में जेको एक्टिव थियो कांग्रेस में या उन खां पोइ मुस्लिम लीग में या उन खां पोइ हुन पाकिस्तानी थोरी घणी सियासत कई, उन खां बाद में हू जॾहिं रिसर्च जे 10-15 साल रिसर्च ऐं ग्रास रूट जो जेको कमु कयो बज़्म सूफ़ी आहे सिंध ऐं बाद में वरी जेको जीए सिंध तहरीक जो क़याम आहे, उन सभिनी में तव्हांखे हिकिड़ो कॉमन थीम नज़र ईंदो। कॉमन थीम इहो हुयो त सिंध जी भलाई थिए, त जीअं दुनिया जी भलाई थिए, ऐं जेकॾहिं सिंध जी आज़ादी थींदी त पोइ सिंधियुनि जी जेको आहे प्रॉस्पेरिटी थींदी, त असीं जेको आहे हिन दुनिया जे गुलदस्ते में पंहिंजे सिंध जे गुल खे बि आणे सघंदासीं। सो तंहिंजे करे उनजो जेको नेशनलिज़म हुयो तव्हां ॾिसंदव त उहो हिकिड़ो मॉडर्न नेशनलिज़म हुयो। उहो ईअं मॉडर्न नेशनलिज़म ख़ासि करे हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त अञा तव्हांखे इन शइ जी जेको आहे ख़ूबसूरती नज़र ईंदी। हिकिड़ो माण्हू 20-25 साल 3 साल अॻु में वेही इन सॼे शइ खे कहिड़े नमूने सां एनालिसिस पियो करे, छो जो तव्हां ॾिसंदव त सिंधू देश जो नारो साईं जेम्स सईद बांग्लादेश जी आज़ादी जे बैकड्रॉप में आयो, जेको साईं जाफ़र साहब बि डिस्कस कयो त उन बांग्लादेश जी आज़ादीअ दौरान हुन जेके 2 शयूं तमामु घणियूं ऑब्ज़र्व कयूं, उहो हुयूं तशद्दुद ऐं बिहारियुनि जो रोल बांग्लादेश जी जेको आहे आज़ादी जी तहरीक में। उन तशद्दुद जेको तव्हांखे सभिनि ते घणो मां न ॻाल्हाए सघंदुमि छो जो उहो असांजे तारीख़ जो डार्केस्ट चैप्टर आहे। ऐं उन तशद्दुद में तव्हां ॾिठो त हज़ारे लखे माण्हू मरी विया ऐं इंसाननि ऐं औरतुनि ॿिन्ही जी जेको आहे औरतुनि जे जिस्म खे बैटल फील्ड करे यूज़ कयो वियो। ऐं ॿियो हुयो त बिहारी जेको आहे उहो बांग्लादेश जी आज़ादी या बांग्लादेश जे हक़नि खे सुञाणे न सघिया
ऐं उन्हनि जे अप्रेसर पंजाबी अप्रेसर वेस्टर्न पाकिस्तान अप्रेसर जे हिमायत में उन्हनि कमु कयो। इन ॿिन्ही सबक़नि मां साईं जेम्स सईद हिकिड़ी शइ कढी, उहा इहा कढियईं त तशद्दुद सां शयूं हासिल न थींदियूं ऐं उन सां नुक़सानु तमामु घणो पवंदो। ऐं उन में उन पंजाब जो जेको आहे हिकिड़ो अहिड़ो फेस ॾिठो मिलिट्री जो, जंहिंमें हुनखे अंदाज़ो थी वियो त असां ख़ासि करे जेके अददी तौर ते घटि आहियूं, छो बंगाली अददी तौर ते पंजाबियुनि खां घणा हुया ऐं जियोग्राफिकल रिमोट हुया, पोइ बि हुननि जो एतिरो हू डैमेज करे विया त हुन सोचियो त जेकॾहिं असां सिंध जेकॾहिं का बि तहरीक सिंध में हली त असांजो डैमेज तमामु घणो थींदो। तंहिंजे करे हुन सम्झो त वायलेंस वारो पाथ दो कॾहिं कॾहिं रिज़ल्ट आणे थो, पर उहो हिकिड़ो सुठो पाथ न आहे। ऐं ॿियो जेको हुन ॾिठो त हुन चयो त बाबा असां वटि जेके उर्दू स्पीकिंग पॉपुलेशन आहे उहा बावजूद दो उन वक़्तु हुनजो रोल ख़ासमाना हुयो ऐं हू पंजाबी महाजर एक्सिस जी उन तमामु घणो हुन ते थीसिस लिखी, पर पोइ बि हुन क्लियरली टाइम खां अॻु में इहा शइ चई छॾी त महाजर ऐं उर्दू स्पीकिंग माण्हू सिंध जो अटूट हिसो आहिनि ऐं उन्हनि खे कॾहिं बि तव्हां सिंध खां अलॻि न सम्झो ऐं उहे कॾहिं बि सिंध खां ॿाहिरि न वेंदा। ऐं तव्हांजे नेशनलिज़म में जेकॾहिं महाजर या उर्दू माण्हुनि जे ख़िलाफ़ तव्हां सम्झो था या उनखे सिंध जो हिसो नथा सम्झो या सिंधी क़ौम जो हिसो नथा सम्झो त इहो उनजे इंसानियत जे उसूलनि जे बि ख़िलाफ़ आहे ऐं स्ट्रेटेजिकली तव्हांजी क़ौम जी जेकी मॉडर्न क़ौम जी फॉर्मेशन आहे उनजे ख़िलाफ़ बि आहे। त तव्हां ॾिसो ऐं वक़्तु साबित कयो जो एतिरे नमूने सां जो जेके महाजर परस्त माण्हू हुया जिन 90s ऐं 2000 में महाजर परस्त क़ौमूं ऐं अलॻि क़ौम वग़ैरह जी ॻाल्हि कई, उहे बि अॼु साईं जेम्स सईद जी हिन फ़लसफ़े ऐं पाण खे सिंधी क़ौम जो हिसो सम्झनि था। त इहे ॿ शयूं जेके हुयूं उन महरूज़ी स्ट्रेटेजिकली ऐं पैरागमेट तरीक़े सां ॿिन्ही माना उसूली तौर ते बि ऐं पैरागमेटिक तरीक़े सां, छो जो जेके साइंटिफिक सोच जा माण्हू हूंदा आहिनि उहे ॿिन्ही शयुनि खे उहो डेटा खे ॾिसी करे एनालिसिस करे ऐं पंहिंजो जंहिं जॻह ते डेटा ऐं एनालिसिस न हूंदो आहे त उहो थियोरिटिकली वञी करे पोइ ते शयुनि खे पढ़ी ऐं उन मां सिखंदा। ॿियो जेको हुन साईं जेम्स जो जेको कंट्रीब्यूशन हुयो मुंहिंजी नज़र में मॉडर्न नेशनलिज़म जे लाइ, उहो कुझु घटि घणो उनजो ज़िक्र थींदो आहे। हिकिड़ो त ज़ाहिर आहे उहो मल्टी लिंग्वल मल्टी रेशियल मल्टी रिलीजियस ते इलाही माण्हुनि ॻाल्हायो आहे ऐं मूं बि हाणे प्रिफर कयो। अदी सलमा बि ॿुधायो त कीअं असीं जेको आहे सेक्युलरिज़म ऐं साईं सामी साहब सभु चयो त इहो बहितरीनु जेको आहे स्टार्ट हुई त सेक्युलरिज़म खां सवाइ सिंधी क़ौम या ही ख़ुतो जेको आहे में अमन न ईंदो। तंहिंजे करे सेक्युलरिज़म मल्टी रेशियल मल्टी लिंग्वल जेकी क़ौम हुई उन में ऐं पोइ हुन छा कयो जो जेके बि हुन क़ौमी तहरीकूं पढ़ियूं उन में हुन हिकिड़ी वॾे में वॾी ख़ामी ॾिठी जेका हुन असां सिंधियुनि खे अॻु में वॉर्न करे ऐं उन ते उन तमामु सुहिणे तरीक़े सां असांखे जेको आहे मानूस कयो ऐं अॼु उन जा असांखे तमामु घणा फ़ाइदा पवंदा। उहो हुयो उनजो अंग्रेज़ी में मां लफ़्ज़ चवंदुसि पर मूंखे सिंधीअ में हुनजी माना अञा ताईं सही न आई आहे। उनखे चइबो आहे इर्रेडेंटिज़म। इर्रेडेंटिज़म जो मतिलबु इहो आहे त जेको तव्हां जेका क़ौम हिन वक़्तु जंहिं ख़िते में रही आहे पर हुन क़ौम जेको आहे पंहिंजो हक़ु ॿियनि इलाइक़नि ते बि सम्झे। हाणे छा थियो जॾहिं बांग्लादेश जी आज़ादी थी वञ टुटियो त सिंध जो हिकिड़ो सूबे जो हिकिड़ो नओं नक्शो पैदा थियो। उन नओं नक्शे में हिस्टोरिकली असां केतिरा हिकु ॿ ज़िलो शायदि बलूचिस्तान ॾियलियो वियो या कुझु पंजाब ॾियलिया विया, कुझु वरी जेको आहे जेके 65 वार में कुझु लैंड जेको आहे इंडिया ॾियली वई ऐं कुझु असांजा सिंधी हूअं बि इंडिया में रहनि पिया पार्टली, कुझु बलूचिस्तान में रहनि पिया, कुझु सराइकी इलाइक़नि में रहनि पिया। साईं जेम्स सईद चयो त जेकॾहिं तव्हां ॿियनि सूबनि ऐं ॿियनि मुल्कनि में सिंधी क़ौम जो पंहिंजो हक़ु उनजे इलाइक़नि ते ॾेखारींदव त तव्हांखे तव्हांजा दोस्त घटि दुश्मन वधंदा। ऐं इहा हिकिड़ी तमामु ज़बरदस्त क़िस्म जी जेको आहे मतिलबु टाइम खां पहिरियों ॻाल्हि हुई त बाबा जेको ख़ितो तव्हांखे हथ आयो आहे हाणे जेको सूबो जेकी लाइन मरूज़ी हालतुनि जे करे पॉलिटिकल रीज़न जे करे जेकी शइ तव्हांखे मिली आहे उनखे बिल्ड कयो ऐं उनखे मॉडर्न नेशन बणायो। उन में रहंदड़ जेके बि माण्हू हुजनि, पोइ सिंधी हुजनि, उर्दू हुजनि, बलोची ॻाल्हाईंदड़ हुजनि, कच्छी ॻाल्हाईंदड़ हुजनि, जेके बि आहिनि हिस्टोरिकल उहो हूअं ई सिंध जो हिसो हुया पर जीअं त उर्दू स्पीकिंग ऐं पंजाबी स्पीकिंग बि आया घणा माइग्रेट करे उन्हनि ऐं पठान बि कुझु उन्हनि खे सिंधी क़ौम जो हिसो सम्झो जेके मुस्तक़िल मफ़ाद रखनि था, ख़ासि करे सिंधी जो इंट्रस्ट उन्हनि खे सिंधी क़ौम जो हिसो रखो ऐं कंहिं ॿिए इलाइक़े में इहा ग़लती न कयो त बाबा बलोचनि सां विढ़ो या सराइकियुनि सां विढ़ो या
गुजरातनि सां विढ़ो या इंडिया सां विढ़ो त बाबा असांजो ई हक़ आहे ऐं इहो सिंध जो हिसो आहे। ऐं इहा मुंहिंजे ख़्याल में तमामु मॉडर्न नेशन ऐं पैराग्मेटिज़म ऐं संदसि मॉडर्न थिंकिंग ऐं हिस्टोरिकल अक्यूमेन जी निशानी हुई। उन सां गॾोगॾु उन जेकी ॿी शइ महसूस कई त जॾहिं एंटी कॉलोनियल तहरीकूं जेकी बि हलनि पियूं जिन जे तहत कोई 60 या 100 मुल्क आज़ाद थिया 20वीं सदी में, उन में हुन ॾिठो त 3 क़िस्म जी धाराऊं आहिनि। या त क़ौमी तहरीकूं वञनि पई मज़हबी तरफ़ ते, या क़ौमी तरफ़ वञनि पई कम्युनिज़म जी तरफ़ ते, ख़ासि करे उन वक़्तु बाइपोलर दुनिया हुई, या वरी जेको आहे क़ौमी तहरीकूं वञनि पई सफ़ा सरमाएदारनि जे कच्छ में वञी वियनि पई। साईं जेम्स जो त इहे टई मॉडल ग़लति आहे। ज़ाहिर आहे रीजन ते त हुन ओपन ॻाल्हायो, पर हुन तंहिंजे करे हुन चई छॾियो त नेशनलिज़म सिर्फ़ु हिकिड़ो थंबो आहे तव्हांजी आज़ादीअ जो ऐं तव्हांजी पॉलिटिकल जदोजहद जो। सेक्युलरिज़म ॿियो थंबो आहे, जमहूरियत टियों थंबो आहे ऐं सोशलिज़म चोथों थंबो आहे। उन चइनी थंबनि खे हुन गॾिजी करे खयो, छो जो हुन ॾिठो त जेकॾहिं के असां हिकिड़े थंबे खे रुॻो चिबिड़ी पियासीं, पोइ नेशनलिज़म हुजे या जमहूरियत पसंदी हुजे या सोशलिज़म हुजे या जेको आहे सेक्युलरिज़म हुजे, त पोइ असां पंहिंजी आज़ादी ऐं पंहिंजी मॉडर्न नेशन जी जेकी बिल्डिंग आहे उहा न करे सघंदासीं। तंहिंजे करे मॉडर्न नेशन जी बिल्डिंग लाइ इहो ज़रूरी आहे त इहे 4 थंबा गॾिजी कया, त उन गॾो कयो। ऐं आख़िर में वरी मां हिकिड़ी ॿी शइ पोइ हुनजी मॉडर्न नेशनल जी पॉइंट कंदुमि त हुन कॾहिं बि सिंध क़ौमी आज़ादीअ खे रुॻो पॉलिटिकल तहरीक सम्झो ई पए कोन। उन हमेशह उनखे तारीख़, इकोनॉमी ऐं ख़ासि करे समाजी तहरीक जो हिसो सम्झो। हाणे समाजी तहरीक में छा छा थो अचे? एजुकेशन बि अचे थी, वेलफेयर बि अचे थी, पंहिंजो औरतुनि जी आज़ादी, ॿारनि जी आज़ादी, ॿियनि मतिलबु ॿियनि समाजी जेको आहे फील्ड्स में तरक़ी। तंहिंजे करे हुन तव्हां ॾिठो त पंहिंजे लेखे हू जाते जाते बि उनखे को किताब इकोनॉमिक्स ते को आर्टिकल लिखणो त इकोनॉमिक्स ते पोइ लिखी छॾे, एजुकेशन जे लाइ कोई स्कूल ठाहिणो त स्कूल में महिनत पोइ करे, वरी 6 महीना हुन में हलाया, साल हुन में हलियो एजुकेशन ते, वरी काॾे हुनखे सम्झ में आए त पोइ हाणे सेक्युलरिज़म ते कमु कयो आहे त वरी सूफिज़म ते 2-3 साल हुन पंहिंजो तहक़ीक़ कई ऐं किताब लिखियो। त उन जीअं चयो त क़ौमी तहरीक खे रुॻो पॉलिटिक्स जो हिसो सम्झे आहे त पोइ रुॻो पॉलिटिशियन थी वञे असांजी, या रुॻो पॉलिटिक्स करे आ, गठजोड़ करे आ, अहिड़ी तरीक़े ठाहिया रुॻो बसि इलेक्शन हुआ, पर ईअं न थियो। सो मां पाण खे हाणे समराइज़ कंदुसि त मां जेको साईं जेम्स जो जेको मुंहिंजो थियोरिकल अंडरस्टैंडिंग आई आहे, ऐं कुझु उनजे साईं जाफ़र साहब अदी सलमा बि उनखे वर्जायो, ऐं यकीन सम्झां थो त ॿिया दोस्त बि उन ते ईअं ई ॻाल्हाईंदा। त उन में जेको आहे मां वरी ॻाईंदुमि त जेको बांग्लादेश जी आज़ादी मूं ऐं ॿियनि क़ौमी तहरीकुनि में साईं जेको पढ़ियो ॾिठो ऐं उन सम्झियुमि, उन में हुन सिंध जी क़ौमी तहरीक खे जेके 5 या 6 नयूं शयूं ॾिनियूं जेके अञा ताईं असांजी स्ट्रेंथ आहे, उहो तव्हां ॾिसंदव त ॿियनि रीजन जे ॿियनि क़ौमनि जी आज़ादी तहरीकुनि में उहा खुटल आहे। हिकिड़ो त तशदुद न हुजे, नॉन वायलेंस हुजे, ॿियो हुजे त सिंध में जेके मुस्तक़बिल आबाद माण्हू आहिनि उर्दू स्पीकिंग या ॿियनि क़ौमुनि जा ॿियनि ॿोलियुनि जा, उहे सिंध जो मॉडर्न नेशन जो हिसो आहिनि। नंबर 2। नंबर 3 त असां जेको आहे मल्टीलिंगुअल, मल्टी रेशल, मल्टी रिलीजियस शहर क़ौम आहियूं। ऐं नंबर 4 जेको आहे इरेडिटरिज़म न आहे, असांजो कंहिं बि ॿिए क़ौम ॿिए सूबे जे इलाइक़े ते असांजो को बि हक़ न आहे, ऐं रुॻो जेको असांखे बाउंड्रीज़ पॉलिटिकल मिली आहिनि उन ते असांजो हक़ आहे। ऐं आख़िर में चवंदुसि त हुन चयो त नेशनलिज़म, सेक्युलरिज़म, जमहूरियत जेको आहे ऐं सोशलिज़म 4 हिक ई जहिड़ा थंबा आहिनि सिंधी क़ौमी आज़ादी जा ऐं सिंधी क़ौमी तहरीक जा। ऐं क़ौमी तहरीक हमेशह समाजी तहरीक सां गॾियल हुजणु ज़रूरी आहे। इहो मां चवंदुमि आख़िर में। तॾहिं ई हुन चयो त इहो जेको ख़्वाबु आहे यूनिवर्सलिज़म जो ऐं जेको रीजनल जो जेको स्पिरिचुअल रीजन हुयो, जेको साउथ एशिया ऐं अफगानिस्तान वग़ैरह खे मिलाए करे हुन चयो त इहो असांजो हिकिड़ो रूहानी रिश्तो आहे इन सॼी क़ौमुनि सां, साउथ एशिया जी ऐं अफगानिस्तान खे मिलाए करे उहो उनजो रीजनल जेको स्ट्रांग रीजन थी उभरंदो, उहो दुनिया खे हिकिड़ो सुठो मैसेज ॾींदो। महिरबानी। वॾी महिरबानी अदा सही। ऐं जेम्स सैयद हुबुल वतनी जे अला रिवायतनि जी पासदारी कंदे पंहिंजो पाण मल्हायो ऐं वक़्त जे हर ॾाढ ऐं दहका सां मुहादो अटकाए खेनि हर मोड़ ते ललकारियो ऐं साणनि सख़्त मज़ामत कई। जेलनि ऐं नज़रबंदियुनि जे बावजूदि हेठि रहंदे पंहिंजे महबूब वतन जे लाइ वेरनि सां वेढ़ान कंदे अॻे खां अॻियो रहियो, जंहिं तारीख़ जा पेरा खणी पंहिंजो पाण मल्हायो। झिरमिर झिरमिर ॾींहड़ा आहे सारो पंधु,
कंहिंजो कंहिंजो कंध जरके थो उन जोत में, शादीअ जे राह में कुझु बि न अजायो आहे, लालण थिए थो देर सां लायो सजायो, सोभ त कमु आयो कंध किरियो जो पंध में। असांजो नेक्स्ट स्पीकर साईं सूफ़ी हुज़ूर बख़्श आहे। साईं सूफ़ी हुज़ूर बख़्श सूफ़ी शाह इनायत, जंहिं चयो त जो खेड़े सो खाए, उन जे सिलसिले जो उन जे ख़ानदान सां तालुक़ आहे। अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे जो साईं हुज़ूर बख़्श असां सां गॾु आहे। साईं हुज़ूर बख़्श 4 दहाकनि खां वठी क़ौमी तहरीक सां सलाहियल रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि तां पंहिंजी जदोजहद खे जारी रखंदे, सहाफ़त जे मैदान में पंहिंजो किरदारु अदा कंदे, किताब लिखंदे, सैयद जे फ़िक्र जी प्रचार कंदे अॼु बि अवल सिफ़ में शामिल आहे। अॼु असांजी ख़ुशनसीबी आहे जो साईं हुज़ूर बख़्श असां सां गॾु आहे ऐं साईं हुज़ूर बख़्श खे चवनिसि त साईं GM सैयद ते ॻाल्हाइनि। साईं हुज़ूर बख़्श सूफ़ी। असां अॼु विसंड में हुआसीं ऐं साईं जी जेका हिस्ट्री आहे, चवंदा आहिनि त फिरजस त सूर, खामाइश त सुख विया। साईं GM सैयद जी अॼु 117वीं वर्सी हुई। असां सालगिरह असां उन ते तव्हांखे मुबारकबाद बि ॾियूं था ऐं सॼे सिंध वासियुनि खे उनजी मुबारकबाद ॾियूं था। साईं नंढे हूंदे ई यतीम थी वियो ऐं उन खां पोइ साईं 15 सालनि जी उमिरि में सियासत शुरू कई ऐं ख़िलाफ़त तहरीक जो पहिरियों जेको जलसो हो सो साईं सन में रखायो ऐं उतां ई साईं सियासत जी शुरूआत कई ऐं पोइ ईअं ई तजुर्बनि मां सिखंदो साईं अॻिते वधियो ऐं पोइ कांग्रेस ज्वाइन कई। उन खां पोइ मुस्लिम लीग में वियो। सिंध असेंबली में साईं पाकिस्तान लाइ करारदाद पास कई। साईं जो इहो ख़्यालु हो त शायदि साईं जो सॼो जेको एम हो सो इहो हो त सिंध महफ़ूज़ रहे ऐं सिंध जा हक़ महफ़ूज़ रहनि, सिंध जा माण्हू सुखिया रहनि, सिंध जा माण्हू ग़ुलाम न रहनि, सिंध जा माण्हू ऐं इन ई करे पाण बम्बई खां सिंध खे अलॻि करण लाइ जदोजहद कयूं ऐं उनखे अलहदा कयूं बम्बई खां। ऐं जीअं जीअं पोइ वक़्तु गुज़रंदो वियो त मुस्लिम लीग जी जेका सूरत हाल हुई उहा साईं ॾिठो त गैर जमहूरी हुई ऐं उन में बि जना साईं खां नाराज़ हो छो त साईं जेका मुस्लिम लीग खे जंहिं अंदाज़ में वठी पियो ऐं सिंध में जेका सूरत हाल पैदा थी त साईं खे मुस्लिम लीग मां बि कढियो वियो। नतीजनि पोइ वरी जेका जीअं ई पाकिस्तान वजूद में आयो, कराचीअ खे सिंध खां अलॻि कयो वियो त साईं उन ते बि एहतजाज कयो त कराची खे सिंध खां अलॻि करणु माना सिंध जो जेको दारुल हुकूमत आहे या सिंध जी जेका हब आहे उनखे अलॻि थो कयो वञे। बाक़ी जेका सिंध जी बहिराड़ी आहे उनखे ॼण त मफ़लूज कयो वेंदो। पर साईं जॾहिं ज़िले इन खां अॻु में बि ज़िले कराचीअ जो प्रेसिडेंट थियो त साईं इलाही समाजी कम कराया ऐं सॼी सिंध घुमियो उन आदर ते ऐं उन में बि अंग्रेज़ जेको हो ते साईं जा फंड्स बि बंदि कया, ॿिया बंदि कया, पर पोइ साईं पंहिंजे कोशिशुनि सां उहे फंड बि वरिता ऐं कराची उहा कराची हुई जंहिंजी रोडनि जी सफ़ाई बि जेको आहे सो ख़ुशबू सां थींदी हुई। कंहिं दौर में उहा कराची हुई जॾहिं साईं उनजो प्रेसिडेंट हो। पोइ ईअं ई साईं जी सियासत जॾहिं शुरू थी ऐं पोइ उहो जेके जमहूरियत था असां चऊं उन जमहूरियत जो ॾेवालो त उन टाइम ते ई निकिरी वियो जॾहिं पाकिस्तान जो विरासत थी ऐं पोइ साईं इहो महसूसु कयो त भई सिंध जे लाइ ॾाढो ॾुखियो वक़्तु पियो अचे ऐं
ॿाहिरीं आबादीअ खे सिंध में मुंतकिल कयो वियो ऐं ॿाहिरीं आबादीअ खे धड़ाधड़ सिंध में लियाकत अली जॾहिं आयो त मज़हबी बुनियाद ते फसाद बि शुरू कराया विया ऐं ख़ासि करे सिंधू हिंदियुनि खे हितां जेको आहे सो रियासत जी मदद सां दौड़ाए कढियो वियो। त इन हालत में साईं खे जॾहिं कराची वारे मसइले ते जेल में रखियो वियो तॾहिं बि साईं उन लाइ जिदोजहद कंदो रहियो। पोइ वरी उहो वक़्तु आयो जो वन्यूनट जी जेका सूरत हाल ठही त उन में साईं उन जे ख़िलाफ़ थी बीठो ऐं उन दौर में बि साईं खे थोरे टाणे साईं खे जेल में वियो ऐं वन्यूनट पास करायो वियो। पोइ वरी जॾहिं मगरबी पाकिस्तान जी मेंबर थी वियो तॾहिं 7 मेंबर साईं सां हुआ ऐं जेका हींअर जे वक़्त जी सियासत पई हले उहा इहा आहे त बार्गेनिंग कयो। हिकिड़ो मेंबर बि आहे त उन ते सौदेबाज़ी करे मिनिस्ट्री वठो या पाण नवाज़ो या पंहिंजी फैमिलीअ खे नवाज़ो या पैसा कमायो, पर साईं उन्हनि 7 मेंबरनि ते दौलताना मुस्लिम लीग वारनि खे ऐं रिपब्लिकन पार्टी वारनि खे चयो त तव्हां जेकॾहिं वन्यूनट असेंबलीअ मां असांखे रद्द कराए ॾियो त तव्हां सां पोइ ॻाल्हाए सघिजे थो। इन करे रशीद जे लाइ सरदार जे लाइ पाण अदम एतमाद जी रिथ पेश कयूं। नतीजन दौलताना ऐं रशीद वारनि मिली इतफ़ाक़ राय सां वन्यूनट जे ख़िलाफ़ बिल पास करायो। इहा साईं जी वॾी कामयाबी हुई त 7 मेंबरनि ते पंहिंजा को बि ज़ाती मफ़ाद वठण जे लाइ का बि सौदेबाज़ी करण जे इक़्तिदार जे ॾेती लेतीअ में सौदेबाज़ी करण जे लाइ न, पर सिंध जे मफ़ादनि लाइ वन्यूनट मगरबी पाकिस्तान जी असेंबली रद्द कयो। उहा ई थुक जेका पंजाब उछलाई हुई उहा ई साईं हुननि खे चटराई। इहा वॾी साईं जी कामयाबी हुई ऐं मशरक़ी पाकिस्तान जी असेंबलीअ बि उनजी हिमायत कई। नतीजन पोइ अयूब जी मार्शल लॉ लॻाई वई जंहिं ते सिंध ते हिकिड़ो एॾो वॾो ज़ुल्म थियो जंहिंमें सिंध जी स्टेशन जा नाला बदिलाए उर्दूअ में लिखिया विया ऐं सिंध जा टपाल घर में जेकॾहिं तव्हां लिफ़ाफ़े ते ख़त लिखी ते मोकिलियो त उहो बि पंहिंजी मंज़िल ते न थिए पहुतो। इन में साईं जेको आहे सो जेको किरदारु अदा कयो, पोइ साईं जेको सिंधूअ जी शान आहे दयारे दिल दास्तान मोहब्बत ऐं पैगाम लतीफ़ या अहिड़ा किताब लिखी सिंध खे इहो अहसासु ॾियारियो, मुस्लमान खे इहो अहसासु ॾियारियो त सिंधी बि हिकु क़ौम आहे ऐं सिंध उन्हनि जो वतन आहे। हो पंहिंजे वतन तां हथ नथा खणी सघनि। उनजे करे वफ़ाक़ या पंजाब मुहाजिर जेको ज़ुल्म करे थो त उहो ज़ुल्म सिंध जो माण्हू सही नथो सघे ऐं उन्हनि जी पंहिंजी पासदारी कंदो ऐं उहे पंहिंजा हक़ वठंदो। ऐं पोइ उहो जेको 70 वारी इलेक्शन वारो दौरु आयो जेका जमहूरियत जी रिट अलापी पे वई, सेक्युलर अज़म जी रिट अलापी पे वई, उन में बंगाल जॾहिं शेख मुजीब सिर्फ़ 2 सीटुनि खे राजा तिरी देवराय ऐं नूरुल अमीन वारी सीटूं छॾे जॾहिं सभई स्वीप करे आयो बंगाल खे, तॾहिं उहो जेको जनरल जंहिंखे पाण जनरलनि खे आमिर था चऊं उहो यहया ख़ान उन त असेंबली घुराई ढाका में ऐं इक़्तिदार मुंतकिल ते कयो, पर उहो जेको जमहूरियत पसंदि सोशलिज़म जो नारो हणंदड़ अवाम ऐं हारियुनि ऐं रोटी कपिड़ा मकान जो नारो हणंदड़ भुट्टो साहब तंहिं चयो त इहा असेंबली जो इजलास तुरत मुलतवी कयो ऐं जेको मगरबी पाकिस्तान खां मशरक़ी पाकिस्तान MNA चूंडियल नुमाइंदो वेंदो तंहिंजूं टंगूं भञनि। त जमहूरियत जी
जॾहिं इहा खोल थी, जॾहिं बंगाल खे इक़्तदार न मिलियो, उते फौजी ऑपरेशन थियो, तॾहिं साईं इहो चयो त भई असेंबलियूं जेके आहिनि से कहिड़ा बि कानून पास कनि, पर उन्हनि ते जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे अमल न कराईंदियूं, ऐं न ई उहे असेंबलीअ जे मार्फत माण्हुनि खे हक़ मिली सघंदा। ऐं सेक्युलर उहो जेका जनीवा में साईं यूरोप वारनि खे अपील करे त बाबा जेकॾहिं तव्हां मज़हबी रियासतनि खे सपोर्ट कंदा त इहा जेको मज़हबी इंता पसंदी आहे, असां सुभाणे तव्हांजे यूरोप वारनि खे बि तंग कंदी। अॼु उहा सूरत हाल साम्हूं आई आहे त उहा जेका इंता पसंदी आहे उहा अॼु यूरोप वारनि जे बि गिचीअ में पई आहे, पाकिस्तान जे त गिचीअ में पई आहे। हिते जा त माण्हू लोड़ीनि पिया, ऐं अॼु बि सिंध में ईअं आहे त मदरसा खुलनि पिया, स्कूल बंदि आहिनि, छोकिरा जेके ग़रीबनि जा आहिनि, जेके उन्हनि खे उहे मुला कपिड़ा बि वठी ॾियनि था ऐं मानी बि खाराइनि था, ऐं उहो मज़हब सेखारीनि था, ऐं उहा मज़हबी इंता पसंदी सेखारीनि था, जेका साईं हिन खां अॻु में ॻाल्हि कई त इहा सूरत हाल जेका पैदा थींदी, इहा सॼी दुनिया खे झंझोड़े छॾींदी, त उन सॼी दुनिया खे झंझोड़े छॾियो आहे। ऐं उहा जमहूरियत जेका आहे साबाण ओपन थी आई आहे, उघाड़ी थी आई आहे। त अॼु पंजाब PGM थो घोड़ा करे त बाबा इहे जेके असेंबलियूं आहिनि उन्हनि में जेके कानून पास था थियनि उहे बि कोन था लागू थी सघनि, न ई वरी उन्हनि खे जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे ई सिलेक्ट कनि थियूं, ऐं उन्हनि खे आवाम सिलेक्ट कोन थो करे, पर उहे जेके वोट उन्हनि खे तब्दील करे, ऐं उहे जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे ई उन्हनि खे, त पोइ 70 खां पोइ साईं पंहिंजी सूरत हाल खे सम्झी उनखे उहो तब्दील कयो, ऐं इहो चयो त जेसि ताईं सिंध ग़ुलाम रहंदी तेसि ताईं न जमहूरियत मिलंदी, न सेक्युलर मिलंदो, ऐं न ई का अहिड़ी शइ थींदी जेका सिंध जा मफ़ाद बचाए सघे। अॼु बि सिंध में उहा ई सूरत हाल पैदा थी वई आहे त सिंध जा बेच, सिंध जी सॼी कराची जेका रियाज़ मलक खे ॾिनी वई आहे, उन सुप्रीम कोर्ट में केस थो हले, उहा सुप्रीम कोर्ट थी चए रियाज़ मलक खे त $100 जेके आहिनि से तव्हां जमा करायो, जेको आहे तव्हां जेका सिंध जी ज़मीन आहे तव्हां भुॻड़नि जे मुठ खई आहे। पोइ वरी खोसो अचे थो त 465 अरब रुपया उन खां वठे थो रियाज़ मलक खां। उहा ज़मीन कंहिंजी आहे? उहा ज़मीन सिंध वारनि जी आहे। उहो ई वरी रियाज़ मलक ऐं उहा ई सिंध गवर्नमेंट अॼु चवनि था त इहे पैसा असांखे वापसि कयो, त असां K4 ऐं इन्हनि मनसूबनि ते लॻायूं। ऐं सिंध जी जेका हींअर तइलीम जे हिसाब सां हालत आहे, इस्पतालनि जे हिसाब सां हालत आहे, जेका गवर्नमेंट जंहिंखे बेड गवर्नमेंट थो चइजे, न अमन अमान आहे, न तइलीम आहे, न इस्पताल आहे, यानी किथे कुते जी सुई बि नथी मिले उन्हनि इस्पतालनि में। त इहो सभु साईं GM साहिब चई वियो हो त जेकॾहिं तव्हां सिंध जा माण्हू पाण में इतिहाद न कंदा, मुतहद न कंदा, ऐं साईं अदम तशद्दुद जो हामी हो ऐं उहा दुनिया ॾेखारियो। मसलन ईरान में तव्हां ॾिठो त उन्हनि टैंकूं हथनि सां किरायूं, ऐं उनजे करे अमेरिका जहिड़ी कुवत जंहिं शहनशाह ईरान खे विहारियो उहा भॼी वई। त सिंध जी जेका सूरत हाल आहे मज़हबी तरह, अॼु एतिरो त मज़हब सिंध में मथे चढ़ी आयो आहे, वधी वियो आहे, जो दरगाहनि ते बम ब्लास्ट था थियनि, जो भील जेको गुज़ारे थो वञे त उनखे सिंध जे मक़ाम में दफ़न नथो करणु ॾिनो वञे, हारियुनि खे पंहिंजा हक़ नथा मिलनि। त साईं इहा कोशिशि कई त सिंध जो जेको हर तबिको आहे बिना के मज़हब जे, जेकॾहिं को मौलवी आहे उहो बि सिंध जे हक़नि लाइ विढ़े थो,
त उनखे बि असां वेलकम चवंदासीं। जेकॾहिं को दीवान आहे, को कोली आहे, को भील आहे, उहो सिंध जो नारो हणे थो, सिंध जे हक़नि जो ॻाल्हि करे थो, त उहो बि सिंधी पुटु आहे ऐं सिंध माउ खे तस्लीम करे थो। ऐं इहो ई सबबु हो जो साईं उन 70 खां पोइ चयो त सिंध जी आज़ादीअ खां सवाइ सिंध जा इहे प्रॉब्लम हल न थींदा, पर उहे वधंदा रहंदा ऐं ईअं ई थींदो रहे पियो। हींअर ताज़ो सिंध जा उहे ॿेट उहे बि धारियुनि खे था ॾियनि, उहे बि वफ़ाक़ थो उन्हनि ते करे ऐं सिंध गवर्नमेंट उन्हनि सां गॾु आहे। उन करे GM सैयद जा उहे ख्वाब या उहे जेके पेशंगुयूं हुयूं या उहे जेके किताब लिखिया साईं, जिन में इहो पधरो कयो साईं त भई ही सिंध सां थियण वारो आहे, फ्यूचर में सिंध सां हीअं थींदो जेकॾहिं तव्हां सिंधी माण्हू नथा सुजाॻ थियो त हीअं थींदो। पर जेको अपॉर्चुनिज़म वधियो ऐं साईं सां उहे माण्हू मतिलबु सोभो एशिया जो तमामु वॾो कम्यूनिस्ट हो। तंहिं लिखियो आहे कि जॾहिं अब्दुल सत्तार पीरज़ादो चीफ मिनिस्टर हो ऐं कम्यूनिस्ट पार्टीअ ते पाबंदी लॻी हुई, साईं GM सैयद उहो वाहिद माण्हू हो जंहिं सोभो त गिरफ़्तार थी वियो। उन चयो त आउं त गिरफ़्तार थी वियोसि, पर ॿी जेका सॼी कम्यूनिस्ट पार्टी जंहिं ते बैन थियो हो उन टाइम ते, उन जे कंहिं बि मेंबर खे साईं उन अब्दुल सत्तार चीफ मिनिस्टर जेको सिंध जो तंहिंखे चई ऐं उन्हनि सभिनी खे बचाए वरितो। ऐं त साईं जा जेके तहलकात हुआ, साईं इहा कोशिशि कंदो हो त सिंध जो जेको फ्यूडल आहे उहो, सिंध जो जेको कम्यूनिस्ट आहे उहो, सिंध जो जेको लिबरल आहे उहो, उहे सभई गॾिजी सिंध ते इहो जेको पहाड़ किरिया आहिनि, इहा जेका ज़्यादती पई थिए, उनखे बचाइण लाइ इहे सभु माण्हू पंहिंजो किरदारु अदा कनि। पर थियो ईअं न, थियो हीअं त साईं जे उन नज़रिए खे, साईं जे उन फ़लसफ़े खे ईअं करे पेश कयो वियो त 40 जी करारदाद ते अचो या नओं को फार्मूलो पेश कयो। हाणे जेका सूरत हाल हले पई त नई का एग्रीमेंट कयो, पर भई साईं ॾिठो पिए त जेके एग्रीमेंटूं थी आयूं हुयूं इन खां अॻु में 1940 जी करारदाद या ॿियूं शयूं, उन ते जेके ताक़तवर हुयूं उन्हनि अमलीकरण कोन। अॼु जेके कानून ठहनि था उन्हनि कानूननि ते अमल नथो थिए, उहे हारियुनि खे हक़ नथा मिलनि। ऐं साईं उहो ई हो जे 1932 में जॾहिं कांग्रेस में हो त मीरपुर ख़ासि में इजलास घुराए ऐं हारी कमेटी ठाराई, हारियुनि जे हक़नि लाइ जिदोजहद कई। ऐं साईं GM सैयद इन जे करे सिंध GM सैयद आहे ऐं GM सैयद सिंध आहे। ऐं इहे सभई माण्हू पोइ जिन खे साईं पंहिंजे वेझो आंदो त हे ईंदड़ वक़्त में मुंहिंजा मददगार बनबा, उन्हनि साईं खे काफ़र बि करार ॾिनूं, वॾेरो बि करार ॾिनूं, सैयद बि करार ॾिनूं। इहो चई हुन जूं टंगूं सिकियूं त इहो फ्यूडल लॉर्ड आहे, इहो पंहिंजे पेटी मफ़ाद लाइ सिंध जी ॻाल्हि थो करे, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि थो करे। आख़िरी शइ इहा आहे त सिंध जे हक़नि जो बचा तॾहिं थींदो जॾहिं साईं जे नज़रिए ते, उन फ़लसफ़े ते सिंध जो माण्हू हिकु थी उथंदो। उहो तरक़ी पसंदि हुजे, सेक्युलर हुजे या उहो इस्लामिज़म जे ख़िलाफ़ु विढ़ंदो ऐं सिंध जे हक़नि लाइ विढ़ंदो ऐं उहो इताद करे जॾहिं निकिरंदो, हिक ॿिए जूं टंगूं न छिकंदो ऐं साईं जे नज़रिए ते मुकमल तरह अमल कंदो, तॾहिं सिंध जा मसइला हल थी सघंदा। न त असां उन फ़लस्तीन वारी कैफ़ियत में पिया वञूं, सुभाणे सिंध जी हालत ॾाढी बुरी थी। महिरबानी। महिरबानी साईं, वॾी महिरबानी साईं सुफ़ी उल बख्श, तव्हां तमामु घणो वाज़े ॻाल्हायो। शेख अयाज़ शहरा त ॾात वॾी शइ न आहे,
दात वॾी शइ न आहे, सच वॾी शइ आहे, ऐं जो सच मचाए मच सो वॾी शइ आहे। वॾी महिरबानी, तव्हां तमामु घणो जेको सो ॻाल्हायो, असांखे सिर्फ़ु टाइम मैनेज करिणो हो, उन करे तव्हांखे कटणो पियो। साईं GM सैयद सिंधियुनि जे सदियुनि जे तारीख़ जो पराॾो हो, जंहिं सिंध जे क़दीम तारीख़ी रिवायतुनि खे नओं रूप ॾेई क़ौमी शऊर ऐं हुबुल वतनीअ खे जदीद क़ौम परस्तीअ जो नालो ॾिनो, जंहिं शहीद मखदूम बिलावल जे वतन लाइ कयल वेढ़ांद ऐं शाह लतीफ़ जे फ़िक्र ऐं शाइरानी ॾात जूं ॿरियल मशलूं खणी ग़ुलामीअ जे गुघ अंधेरनि सां मज़ामत कई ऐं तारीख़ जे वारिस असलोकनि लोकनि खे पंहिंजे धरतीअ जे रखवाले करण लाइ उत्साहियो ऐं खेनि वेसाह ॾियारियो त सिंधी बि हिकु क़ौम आहे। सॼण ऐं साणी कंहिं 79 विसरे, हैफ़ तिनी के होए वतन जिन विसारियो। मुंहिंजी नेक्स्ट स्पीकर डॉक्टर रुबीना शेख आहे। डॉक्टर रुबीना शेख वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरपर्सन आहे, ऐं जंहिंजे लाइ आउं हिकिड़ो लतीफ़ जो शायदि चवंसि त खड़कड़ा लाहे सुख न सुता कॾहिं, खड़कड़ा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खाओड़ियुनि खे पंध जो। डॉक्टर रुबीना शेख न सिर्फ़ु सिंध पर सिंध खां ॿाहिरि जेके बि असांजूं औरतूं रहनि थियूं, अॼु रहनि थियूं, उन्हनि लाइ उत्साह आहे, ऐं सिंध जे हक़नि ऐं सिंध जे जिदोजहद जे हर फ्रंट ते उहा जेको तो फ्रंट लाइन में आहे। त डॉक्टर रुबीना शेख। सभ खां पहिरियां त आऊं पंहिंजे पैनलिस्ट जी दिलि जी गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां त पंहिंजे हिन वक़्ती क़ीमती वक़्तु कढी अॼु असांजे हिन प्रोग्राम में उन्हनि शमूलियत कई ऐं हिनखे कामयाबु कयो। ऐं ख़ासि करे आऊं थैंकफुल आहियां एक्चुअली अदा सूफ़ी हुज़ूर बख्श, डॉक्टर जाफ़र अहमद, अदा मुनीर सामी, सहीर शेख ऐं अदा गुल, ऐं ख़ासि करे डॉक्टर सलमा जोणी जो, छो जो अॼु सलमा जो ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी हुयो, छो जो असांजी सियासी तहरीकनि खे औरतुनि जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे ऐं उन्हनि जे मौक़िफ़ जी तमामु ज़रूरत आहे, छो जो उहा असांजी अधु पॉपुलेशन आहे, अधु, ऐं असांजी जेका आहे वॾी ज़िमेदारी आहे औरतुनि जी त असां साईं GM सैयद जे मैसेज खे पंहिंजी ईंदड़ नस्लनि खे ऐं ॿारनि खे इहो पैगाम पढ़ायूं ऐं सम्झायूं। साईं GM सैयद जेको पंहिंजी इंटेलेक्चुअल लेगेसी छॾे वियो ऐं जेको कमु शुरू कयईं उनखे असांखे वधाइण ऐं हिकिड़े सेक्युलर सिंधी सोसाइटी खे वधाइण जो वॾी ज़िमेदारी आहे ऐं औरतुनि जो हिन में तमामु वॾो रोल आहे। मां ख़ासि करे 3-4 शयुनि खे अॼु मां सभिनि दोस्तनि ऐं पैनलिस्टनि ॻाल्हाए विया साईं GM सैयद, पर 3-4 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मां पाण खे बि यादि ॾियणु चाहियां थी ऐं पंहिंजी पार्टी खे बि पाण यादि ॾियणु चाहियां थी ऐं जेके ॿुधण वारा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त सिंधियुनि खे पंहिंजी आम रीतियुनि रस्मनि खे छॾे पंहिंजे हिकिड़े पुरअमन बका लाइ ऐं अमन सां पंहिंजी धरती जो बका लाइ जाखोड़ करणु खपे ऐं इन शइ ते चुप न रहणु खपे। ॿी ॻाल्हि त मज़हब इंसान जी ऐं शहरीअ जी पंहिंजी ज़ाती मसइलो आहे, मतिलबु साईं GM सैयद बि चई वियो, ऐं उन करे असांखे मज़हब खे सियासत खां परे रखिणो पवंदो। जंहिं ॾींहं ते असां मज़हब खे पाण सियासत में आंदोसीं उन खां क़ौम जी तबाही आहे। ॿियो टियों त असांजा जेका उर्दू स्पीकिंग भाइर आहिनि ऐं भेनर आहिनि उहे असांजो अनट्रुथ पार्ट आहिनि, हिकिड़ो असांजी ज़मीन जो ऐं धरती जो ऐं क़ौम जो हिसो आहे। हीअं चौथी ॻाल्हि त औरतुनि जो सिंध जी आज़ादी ऐं क़ौमी तहरीक में खां सवाइ असांजो जेको कमु आहे उहो अधूरो आहे ऐं उनखे गॾु हणणो पवंदो ऐं उन ते असांखे ख़ासि फोकस करणो पवंदो। ऐं आख़िर में आउं चवंदमि, यादि ॾियारींदमि त हिन ख़िते में जंहिंमें सिंधी क़ौम सदियुनि खां पंहिंजी तारीख़ी आइडेंटिटी बरक़रार रखंदी आई आहे ऐं अॼु आर्टिफिशियल इम्पोज़्ड नई सुञाणप असां सिंधियुनि खे असांजी सुञाणप खां परे नथी रखी सघे। सो इहा पोइ पाकिस्तान हुजे या ॿियो को मुल्क हुजे जंहिंजे असांजी सुञाणप ते कोई इम्पैक्ट नथो चई सघे। साईं GM सैयद उन वक़्तु बि चयो हुयो त हाणे असां सिंधियुनि जो को जोड़ पाकिस्तान सां न आहे, ऐं साईं जे ॻाल्हि ते उन वक़्तु जिन शक कयो, अॼु 70 साल थी चुका आहिनि
ऐं उन्हनि सिंधियुनि जेके भाइर आहिनि उन ॻाल्हि ते शक कयो, उन्हनि 70 सालनि ताईं पाकिस्तान खे आज़माए ॾिठो त असांजो छा हाल थियो आहे। न असांखे गुरबत वरी वई आहे, पर असांजा जान माल सभु महफ़ूज़ न आहिनि। असांजी धीअर, असांजा पुट अॼु महफ़ूज़ न आहिनि। रोज़ असां ख़बरूं ॿुधूं था त असांजा ॿाहिरि खयां था वञनि। सो अगरि वाकई असांखे साईं जीएम जी ॻाल्हि था कयूं त असांखे पंहिंजी आज़ादी ऐं हिन मुल्क खे जे कम खे वधाइणो पवंदो ऐं असांजो हिकिड़ो ई इन सॼी मां निकिरण लाइ असांखे गॾिजी यूनाइटेड फ्रंट ते कमु करणो पवंदो। जी असां थैंक यू। वॾी महिरबानी डॉक्टर रुबीना शेख। शेख अयाज़ कयो त जो शहर हो साईं जीएम से लाइ त ही जो पोड़ो जूर उड़ंदे थियो वेड़ में, अञा दमल ॾाढ ते आन न मञे मूर, सोचे ॾिसी दूर आदो आण ॾींहड़ा। तो वाकई साईं जीएम सईद जी सॼी ज़िंदगी मुसलसल 90 सालनि जे हयातीअ में साईं जेके प्लेटफॉर्म जंहिं बि हवाले सां साईं जी जेका बि कोशिशि हुई उनजो महवर सिंध हो ऐं बिल्कुलु सैयद सिंध आहे, ऐं सिंध सैयद आहे। सैयद खे सिंध खे ऐं सिंध खे सैयद खां दाद करे ई नथो सघे। न्याज़ हमायूनी असांजे सिंध जो बहितरीन शाइर आहे। उहो त चए त तुंहिंजो इश्क उताऊं सैयद हर जाबिर जे ज़ात अॻियां, तुंहिंजो कंध झुकण जो नाहे कंहिं बि लात मनात जे अॻियां। ऐं उहो आख़िर ताईं पंहिंजे उन्हनि शयुनि ते बिल्कुलु बरक़रार रहियो ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी उनजे साम्हूं शिफ़ाफ़ आहे। ऐं असां क़ौमूं ॾाढियूं ख़ुशनसीब थींदियूं आहिनि जिन खे अहिड़ा लीडर मिलनि ऐं जेके उनखे राह ॾसीन, पंहिंजे उहे ॾुख उहे जेके असां आम माण्हू न ॾिसी सघे उहे उन्हनि खे वाटूं ॾसीन ऐं उन्हनि शयुनि जो अज़ालो कनि। साईं जीएम सैद जो वॾो वरसो आहे, वॾी उनजी सियासी हलचल आहे। न सिर्फ़ु सियासी हलचल पर उनजो जेको अदबी पोरियो किताबनि जे सूरत में आहे उहो असांजे अॻियां मुशल राह आहे। ऐं साईं जीएम सैद मेमोरियल कमेटी जंहिंमें रहमान काके पोटो वारा सगीर वारा उनजे कम खे सहेड़े रहिया आहिनि ऐं उनजी वेबसाइट आहे gmsaid.com ते ऐं gmsaid.org ते। उन तमामु घणा उन ते बुक्स रखियल आहिनि ऐं ही सॼी जेका उनजी तहरीक आहे, जेको बि उनजो वर्क आहे उहो असांजे लाइ आहे। हाणे असांजे ते तो दारोमदार करे त असां पंहिंजे आईंदा नसलुनि लाइ उहो कीअं था पहुचायूं। शाह लतीफ़ जो शेर आहे त कंवल पारूं पाताल में भौर भरी आकाश, कंवल पारूं पाताल में भौर भरी आकाश, ॿिन्ही संदी ॻाल्हिड़ी राज़ कांदी रास, तैं इश्क खे शाबाश जंहिं मोहबती मेड़िया। सो ही इश्क आहे, ही सिंध जो इश्क आहे, ही सिंध धरतीअ जो इश्क आहे जंहिं असांखे दुनिया जे कुंड कुर्छ मां गॾे करे विहारियो आहे त सोचियूं ऐं लोचियूं ऐं सैयद जो पैगाम माण्हुनि ताईं पहुचायूं। आउं सम्झां थो त इलाही सारी ज़रूरत आहे त साईं जा जेके किताब आहिनि उहे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में कुझु थिया पिया आहिनि, ट्रांसलेट कया वञनि, उहो भले इंग्लिश हुजे भले उहा उर्दू हुजे, त जीअं सैयद जो पैगाम, छाकाणि सैयद जो पैगाम जेको आहे उहो सिर्फ़ु सिंध ताईं महदूद न आहे, उहो आलमी पैगाम आहे जेको असांखे दुनिया जे कंड कुर्छ ताईं पहुचाइणु घुरिजे। ऐं वरी वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां पंहिंजे पैनलिस्ट खे ऐं जिन बि असांखे हिन पैगाम में ॾिठो, हिन वेबिनार में ॾिठो, जॉइन कयो सिंध दुनिया जे मुख़्तलिफ़ कंड कुर्छ खां, ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन खे ॾिसो ऐं हिन खे पंहिंजे फेसबुकनि ते, पंहिंजे ट्विटर ते, सोशल मीडिया ते शेयर कयो त जीअं हीउ पैगाम अञा वधि खां वधि पहुची सघे। वॾी महिरबानी, तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। जिए सिंध, जिए लतीफ़ ॿोली। सामाईन, जदीद क़ौम परस्ती जे बानी 60 खां वधीक किताब तख़लीक़ कंदड़ ऐं 32 सालनि खां वधीक जबर ऐं ॾाढ जी क़ैद काटींदड़ ऐं पंहिंजी क़ौम जे आशिक़ साईं जीएम सैद जी 117वीं सालगिरह जे मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां वेबिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वेठल ॾाहनि, अदीबनि, दानिश्वरनि ऐं सियासत सां तालुक़ु रखंदड़ शख़्सियतुनि शिरकत कई ऐं पंहिंजा वीचार वंडिया। हिन प्रोग्राम जी समूरी कार्रवाई अव्हां जी ख़िदमत में पेश कई वई। उमेद त ही प्रोग्राम अव्हां खे पसंदि आयो हूंदो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन, जंहिंजी शुरू खां वठी इहा कोशिशि रही आहे त सिंध मुतलिक़
दुनिया जे कहिड़े बि ख़िते में, कहिड़े बि मुल्क में ऐं कहिड़े बि शहर में जेके प्रोग्राम थियनि था उहे असां नशर कयूं था, जीअं सिंध मुतलिक़ समूरी मालूमात अवां ताईं पहुचाए सघूं। सामाईन, प्रोग्राम जे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मुलाक़ात कंदासूं। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।